नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त पीपी तालका डिगड़ी जो इजलास पीपी ऑफिस डिगड़ी में थी गुज़रियो। इजलास में तालका सदर मीरजानी खान टालपुर, जनरल सेक्रेटरी ज़नू खान नूहानी, नवीद बलोच समेत पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त 18 अक्टूबर ते कराची जलसो तारीख़ी जलसो साबित थींदो। कारकुन जलसे में भरपूर शिरकत की तैयारी कनि। कारसाज़ जे शहीदनि खे भेटिया पेश कई वेंदी। अॻूणे MP मरू मीर हयात खान टालपुर ऐं ज़नू खान नूहानी जे वालदा जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। मीर हयात खान टालपुर तरफ़ां इलाइक़े में अवामी ख़िदमत एवज़ खेनि भेटा पेश कंदे चयो त सिंध अध में छॾियल मिशन खे मौजूदा MP मीर तारिक खान टालपुर मंज़िल ते पहुचाईंदो। अॻुवाणी चयो त वफ़ाक़ तरफ़ां सामूंडी बेटनि जे कब्ज़े ते सिंध जी आवाम रद्द करे थी। वफ़ाक़ जे अहिड़ी हरकतनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।